मीरपुर माथेलो में अली असगर मीरानी की रिपोर्ट मूजिब मीरपुर माथेलो अगवा थियल पुलिस एहलकार ऐं संदसि घरवारी बाज़ियाब न थी सघिया, जंहिं सबब घर में रोज़ राड़ो मतल। उन हवाले से पुलिस एहलकार ऐं संदसि जी घरवारी के वारसनि सियासी समाजी तंज़ीमनि के अगवाणनि पारां मीरपुर माथेलो में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुगविन के वारसनि ऐं सियासी समाज के अगवाणनि कमाल महर, फ़कीर रमज़ान कलवड़, अली नवाज़ चलबाणी, अकरम मीतलो, अली हसन चढ़ण ऐं ॿियनि चयो त मोहम्मद इब्राहिम चढ़ण ऐं संदसि घरवारी माई सचुल चढ़ण के अगवा थे 23 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर अफ़सोस जो घोटकी पुलिस पंहिंजे पुलिस एहलकार ऐं संदसि जी घरवारी के बाज़ियाब कराए न सघिया ऐं SSP घोटकी उमर तुफ़ैल असांखे एहतिजाज करण खां रोके रहियो आहे ऐं ठला आसरा ॾेई रहियो आहे। उन्हनि चयो त सिंध जी न्याणी धाड़ेलनि जी क़ैद में आहे, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा बि सिंध जी न्याणी के बाज़ियाब करण में को अहम किरदारु अदा न करे सघिया। उन्हनि DG रेंजर्स ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ IG सिंध DIG सिंध के अपील कई त असांखे मुगवी आज़ादु कराए ॾिना वञनि, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज वधायो वेंदो।